रब जो थियो एहसान आयो जे रमज़ान वाधायूं हिन मोमिन खे मोटियो वरी मेहमान रब जो थियो एहसान आयो जे रमज़ान वाधायूं हिन मोमिन खे मोटियो वरी मेहमान रब जो थियो एहसान मोमिनन खे थी ख़ुशी माह मिठे जो चंड ॾिसी रहमत जो मींहुं वसियो जन्नत जी अहवाल थी खुशियुनि जा था मेड़ मचन खुश थी मोमिन सब था खिलनि नेकीअ ॾे दिल माइल थी नेकीअ ॾे दिल माइल थी जो ॿुधिजी वयो शैतान रब जो थियो एहसान आयो जे रमज़ान वाधायूं हिन मोमिन खे मोटियो वरी मेहमान रब जो थियो एहसान नाज़िल थियनि थियूं रहमतूं हिन में घणियूं हन बरकतूं पाक कलामुल्लाह जूं खूब थियनि थियूं तिलावतूं ॾोहनि खां नफ़रत थिए मस्जिद सां चाहत वधे भाग भरे इन माह मिलाद भाग भरे इन माह में लात खुदा क़ुरआन रब जो थियो एहसान आयो जे रमज़ान वाधायूं हिन मोमिन खे मोटियो वरी मेहमान रब जो थियो एहसान रोज़ा सब सारे रखो हिकिड़ो भी न कज़ा कयो ऐं तरावीहूं सभई दिल सां सारा सांडे पढ़ो फर्ज़ नवाफिल ऐं सुन्नत तिन में कयो जहद ऐं हिम्मत मालिक सां ई हिन में रखियो जन्नत जो सामान रब जो थियो एहसान पहिरें ॾहे में आ रहमत ॿियनि में वरी आहे बरकत टें ॾहाके में खुदा खोले छॾी आ मग़फ़िरत रहमत जी सब तलब कयो रहमत जी सब तलब कयो बरकत जूं दुआऊं घुरो हिन महीने जे सदके माफ़ कंदो रहमान रब जो थियो एहसान सैफुल्लाह ले जवी किस्मत थी पंहिंजी भली जिंदगीअ में ॿीहर जो आयो रमज़ान वरी रूहानी जज़्बा वधन दिलड़ियूं थियूं धोपी पवन माह भला रिज बरकत सां थींदो पुर ईमान रब जो थियो एहसान आयो जे रमज़ान वाधायूं हिन मोमिन खे मोटियो वरी मेहमान रब जो थियो एहसान